अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहबा, तव्हां मां भले में भलो, भले में भलो, भले में भलो उहो आहे जेको पंहिंजी घरवारनि सां बेहतर हले। घरवारी सां मोहबत करणु सुन्नत रसूल आहे। अल्लाह जे नबी अकरम अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारनि मां ज़्यादा में ज़्यादा मूंखे जंहिं अल्लाह जे नबी जी घरवारी ते रश्क घणो थियो न, उहो अम्मा ख़दीजा कुबरा आई। जो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजी घरवारी जेकी ख़दीजा कुबरा आहे, इन इस्लाम जे लाइ वॾो जेको आहे मुजाहिदो कयो ऐं इस्लाम में मुंहिंजी तमामु वॾी जेकी आहे उन मदद कई आहे, अम्मा ख़दीजा कुबरा। त अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो त मूंखे अल्लाह जे नबी जी कंहिं घरवारनि जे मथां एतिरो रश्क न थियो जेतिरो अम्मा ख़दीजा कुबरा जे मथां थियो। जो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार बार उनजो जेको आहे तज़किरो कंदा हुआ ऐं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि अगरि को सदको कंदा हुआ न अल्लाह जे नबी, त अम्मा ख़दीजा कुबरा जी सहेलियुनि ॾे बि मोकिलींदा हुआ, सहेलियुनि ॾे बि अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलींदा हुआ। ऐं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल घर जो ईअं हूंदो हो, अल्लाह जे नबी जॾहिं बि घर में दाख़िल थींदा हुआ न, दाख़िल, हाणे ॾिसो नबी जे मथां केतिरा टेंशन आहिनि, उम्मत जो पूरी जो टेंशन आहे त उम्मत जेकी आहे जनम में थी वञे, साहबियुनि जो टेंशन आहे जो उन्हनि खे तालीम कराइनि था, इन खां बाद में जेके नवां काफ़र मुस्लमान थियनि था उनखे जेकी तरबियत, ऐं अहिड़ी तरह अल्लाह सां तालुकातदार तहज्जुद निमाज़ नबी जे मथां फ़र्ज़, ऐं अहिड़ी तरह 5 निमाज़ ॿियूं, केतिरो ॾिसो नबी जे मथां जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वज़न आहे। ऐं उम्मत जी क़यामत ताईं जेकी उम्मत अचे थी उन्हनि जी केतिरी परेशानी अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां। इन खां बाद में बि अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं घर मुबारक के अंदरि दाख़िल थींदा हुआ न, त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुराए करे पोइ दाख़िल थींदा हुआ, मुस्कुराए करे पोइ दाख़िल थींदा हुआ। हालांकि वॾा अल्लाह जे नबी खे परेशानी टेंशन हुयो उम्मत जो। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए, अल्लाह जे नबी जॾहिं बि दाख़िल थींदा हुआ घर जे अंदरि मुस्कुराए करे पोइ जेको आहे दाख़िल थींदा हुआ। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं दाख़िल थींदा सलाम पेश कंदा हुआ। ऐं असां जेको कीअं दाख़िल थींदा आहियूं, हालांकि असांखे ॿार दोस्तनि सां अहिड़ी तरह जेको आहे पेशमाम सां, मौलवियुनि सां, हाफ़िज़नि सां खिली तमामु बहितर जेको असां इख़्लाक़ ॾेखारींदा आहियूं, पर घर में जीअं दाख़िल थींदा आहियूं मुंहुं कहिड़ो हूंदो आहे, टेपरी जहिड़ो हूंदो आहे न हूंदो आहे। घरवारी परेशान, अलाए कहिड़ो नुक़सानु थी वियो सॼो भला, घर में माई परेशान थी वेंदी त अलाए कहिड़ो टेंशन, हालांकि टेंशन कुझु बि न हूंदो, घर में दाख़िल थी करे पोइ असांजो जेको आहे मुंहुं जेको आहे फिरी वेंदो आहे। अहिड़ी तरह तवई सां जेको आहे घणी ॾेखारींदा आहियूं। मर्द उनखे चइबो न आहे, मर्द उनखे चइबो न आहे जो औरत जे मथां जेको आहे दाबो करे। औरत अॻे ई कमज़ोर आहे, औरत सां मुक़ाबिलो कयो वञे, इहा कहिड़ी जेकी आहे मर्दानी आहे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे औरतुनि खे मारण खां, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे त उनखे जेको आहे मुंहं में चंपा जेको आहे न लॻियो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, मदीने जे जेके अंसारी जेके साहिबीन इहे जेके आहिनि पंहिंजे घरवारनि सां तमामु बहितर जेको सलूक कंदा आहिनि। अंसारी जेके साहिबी, अल्लाह जे नबी फरमाया एतिरो उन्हनि सां बहितर सलूक कंदा आहिनि। अगरि ॿी का औरत जेकी आहे, अगरि कंहिं औरत जी शादी थींदी आहे, घर में ईंदी आहे न, इन औरत खे बिल्कुलु ईअं महसूसु न आहे थींदो त मां पंहिंजो घर को छॾे आई आहियां, ॿिए कंहिं घर में दाख़िल थी आई आहियां। उहो ॿिए पंहिंजे मुड़ुस जे घर खे ईअं सम्झंदी आहे ॼण हे मुंहिंजे पीउ जो ई घरु आहे। अल्लाह जे नबी फरमाया एतिरा जेको इख़्लाक़ ॾेखारींदा आहिनि अंसार वारा। ऐं अहिड़ी तरह असां केतिरो ज़ुल्म कंदा आहियूं। ससु बि जेको आहे यानी नूंहं जे मथां वरी ज़ुल्म कंदी आहे। इहो अमूमन माशरे जे अंदरि आहे। ऐं अहिड़ी तरह जेकॾहिं इन उबतड़ ॾिसो, कंहिं जॻह ते ससु जेको आहे यानी नूंहं जे मथां ज़ुल्म, ऐं अहिड़ी तरह कंहिं जॻह ते नूंहं जेकी सस जे मुतलक़ जेको आहे ज़ुल्म। हे इस्लाम थोरी आहे, इस्लाम तव्हांखे त एतदाल सेखारियो आहे, इस्लाम तव्हांखे अदुल सेखारियो आहे। जंहिं जॻह ते मर्द खे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पीउ माउ जा हक़ ॿुधाया आहिनि न, त इन जॻह ते अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घरवारनि जा बि हक़ ॿुधाया आहिनि। अल्लाह जे नबी फरमायो घरवारनि जा हक़ ॿुधो। अल्लाह जे नबी फरमायो त जेको खाओ न, जेको तव्हां खाओ था न, पोइ तव्हां घरवारनि खे बि खारायो। लिबास पाण जीअं टाइम पायो, अहिड़ी तरह अल्लाह जे नबी फरमायो तव्हां लिबास पायो था, पोइ अहिड़ी तरह पंहिंजे घरवारनि खे बि जेको लिबास पारायो। हे इस्लाम आहे।